नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठुल में ख़बर ॾींदा हलूं त ठुल में क़ौमी टीम के कप्तान बाबर आज़म जो हमशक्ल नौजवान साम्हूं अची वियो आहे, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहिया ठुल में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श। जी नबी बख्श, इन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? ठुल क़ौमी टीम के कप्तान बाबर आज़म जो हमशक्ल नौजवान साम्हूं अची वियो आहे, जंहिंजो वीडियो वायरल थी वियो आहे। ठुल शहर जो जंगल मोड़ जो रवासी नौजवान अवैस अहमद पहियां क़ौमी टीम जो कप्तान बाबर आज़म जो हमशक्ल निकितो, जॾहिं त पूरी सोशल मीडिया ते ठुल वासी अवैस पहियां जो वीडियो वायरल थी वियो आहे। क़ौमी टीम जे कप्तान जो हमशक्ल बिरयानी खाईंदे ॾिसी सघिजे थो। बिरयानी खाइण वक़्तु अवैस पहियां खे बाबर आज़म जे नाले सां सॾु पिया कया वञनि, जॾहिं त पूरी वीडियो वायरल थियण क्रिकेट शौक़ीन अवैस पहियां जे घर पहुची विया, जॾहिं त अवैस पहियां वटां मेलो मची वियो आहे। जी महिरबानी नबी बख्श तव्हांजी तफ़सीलात ॿुधाइण जे लाइ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।